बोलो श्री कारकत भगवान की। सखी कारकत जानिह आया, सखी कारकत जानिह, करो नाम जपण जासाया। सुबह सवेर सुजागी करियो, राम नाम हृदय में धरियो। करियो श्वास सजाया, करियो सखी कारकत जानिह आया। करो नाम जपण जासाया, सखी कारकत जानिह आया। नाम दान स्नान भी करियो, दया धर्म में ध्यान भी धरियो। थींदव भाग सवाया, थींदव सखी कारकत जानिह आया। सेवा करे कुछ सत्संग करियो, दर्शन साभागन के भरियो। थींदव लाया सजाया, थींदव थींदव लाया सजाया। सखी कारकत जानिह आया। विश्राम धाम जे गुर मंदिर में, अची जप्यो श्री राम अंदर में। थींदव सफली काया, थींदव सखी कारकत जानिह आया। नेम रखी जो अचे उदासी, तंहिंजी कटजे थी 84। ये संतन जाति राया, ये संतन, ये संतन जाति राया। ये सखी कारकत जानिह आया। करो नाम जपण जासाया, करो सखी कारकत जानिह आया। दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी सदा ओ अनंग नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी मेरे वरदारी, आए बांके बिहारी।
सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अची गोकुल वसायो वृंदावन गौ चरी थी। द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। यशोदा जो बाल के चवन नंदलाल। आए गायन जो ग्वाल जीव जंत सुखकारी थी। देव के जो लाल वसुदेव तो कमाल। मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी। दिनों गीता जो ज्ञान सब जाने तो जान। बड़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी। देखो धारे तो ध्यान तंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी। महिमा भक्त ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाहे पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई। राम रमापत रूपतु दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सभु पूरन कंदो श्रीकार कत भगवान। आस सभु पूरन कंदो श्रीकार कत। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। साथ संगति महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे भगवान श्री कृष्ण सदभामा खे और महात्मा नारद मुनि राजा पृथुअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल 13 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। कैलाश पर्वत ते जलंधर दैतन जी सेना वठी करके अची कहा कई आहे। भगवान शंकर और देवताउनि रूप मटाए करके उन्हनि सां युद्ध कई आहे, जंहिंमें जलंधर पंहिंजी हार ॾिसी करके माया छलण जो वीचार कयो और युद्ध जे मैदान मां अलोप थी वियो आहे। सभिनी देवताउनि भगवान शंकर जी जय जयकार वठी करके मनाई आहे। बोलो श्री शंकर भगवान। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। 14 अध्याय में जलंधर जो शिव रूप धारण करे पार्वती वटि वञण, पर उन अॻियां मायावी रूप खुली पवण सबबि वरी युद्ध जे मैदान में अची भगवान शंकर सां जंग करण। चयो हरे राम। वीरभद्र घायल ॾिसी शिव खे आयो क्रोध, दैतन खे मारे करे वरतो उन जो शोध। हरे राम।
ॾिसी शिव जी शक्तिअ खे भारी कई माया रचण जी हुई तयारी। रची सेना जलंधर गान संदी जा अचे पई नचंदी टपंदी। थियूं ते कई अप्सराऊं प्रगट जे नाच में पंहिंजो पाण हुयूं मट। कन सुंदर गान गंधर्व पया जन शिव महिमा जा भजन चया। वा साज बि किस्मे किस्मे उते वेठो बेल ते हो महादेव जिते। ॾिसी नाच गान उहो माया संदो वियो विसरी सभ जो वेर फंदो। छॾे जंग सभई नचण लॻा ॼण पाण में हुआ मिट माइट सॻा। अहिड़ो सुंदर सुहिणो नज़ारो ॾिसी वियो भोलो भंडारी पाण फसी। थियो माया जे वस हू अहिड़ो मां बयानु कया उन जो कहिड़ो। वही बैल ते जंहिंजी समाधि लॻी सुध बुध तन मन जी समूरी भॻी। मन लीन थियो सुरतान बुधी मन लीन थियो सुरतान। कई माया जलंधर अहिड़ी कुदी कई माया जलंधर। धरे रूप वयो शिव शंकर जो धरे रूप वयो। कैलाश ते पार्वती अवर जो कैलाश ते पार्वती अवर जो। ॾिसी पार्वतीअ जो सुंदर तन ॾिसी पार्वतीअ जो सुंदर। थियो दुष्ट संदो हो दूषित मन थियो दुष्ट संदो हो। झट परखे वरतो गिरजा उनखे झट परखे वतो गिरजा। उन दैत जलंधर जे मन खे उन दैत जलंधर जे। थी तुरत वेई उन हंधा अलोप थी तुरत वेई उन हंधा। ॾिसी माया उन जी आयो कोप। धर ध्यान कयो विष्णुअ खे याद धर ध्यान। झट आयो बुद्धि उन जी फरियाद। झट आयो बुद्धि उन जी फरियाद। विरजा कयो रोई करे विष्णुअ खे सभु हाल। बुद्धि चयो भॻवान खे बुद्धि चयो भॻवान हो। की न तूं कर को ख्याल की न की कर तो। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको युद्ध जे मैदान में उहो वीरभद्र घायल ॾिसी करके भगवान शिव खे ॾाढो क्रोध आयो। दैतन में वठी करके मारो कुटो बनाए मचाए छॾियो। वीरभद्र जो बदिलो वरितो भगवान शिव शंकर जी अहिड़ी शक्ति ॾिसी करके जलंधर माया रचण जो वीचार कयो और अहिड़ी माया रची जो युद्ध जे मैदान में अहिड़ी सेना जलंधर जी गान कंदी पई अचे नचंदी टपंदी। अप्सराऊं ॼण प्रगट थी वियूं हुते। नाच गानो शुरू थी वियो। गंधर्व गान पिया कनि। भगवान शिव शंकर जी महिमा जा भजन पिया ॻाइनि। क़िस्मे क़िस्मे साज उते गॾु थी विया। भगवान जिते बैल ते सवारीअ ते वेठो हुयो। नाच गान ॾिसी करके भगवान शिव शंकर बि उन माया जे वश थी वियो। बैल ते वेठे वेठे समाधि लॻी वई। पाण में ईअं पिया नचनि टपनि ॼण त भई के मिट माइट हुजनि। अहिड़ो भगवान शंकर उन्हनि जे वश थी वियो जो तन मन जी सुध बुद्धि भुलिजी वियो। अहिड़ो सुर तान लिव लॻी वई।
सुरीलो गानो ॿुधी करके हेॾां जलंधर अहिड़ी माया रचे करके और पाण कैलाश पर्वत ते वियो, पंहिंजो रूप मटाए करके कंहिंजो रूप धारण कयईं, भगवान शिव शंकर जो। हरिओम। और अची करके कैलाश ते पहुतो, पार्वतीअ खे ॾिसी करके दंग रहिजी वियो, उनजी सुंदरता पसी करके मन में कुबिद्या अची वई, काम वासना थी वई। माता पार्वतीअ जो ॾिठो भई हे आहे तो शंकर जे रूप में, पर अहिड़ो भगवान शंकर पक ई पक हे को ॿियो कोई आहे। माता गिरजा उनखे सुञाणे वरितो। चारे राम। भला कुबिद्या जो भरी पई हुई मन में, ॿाहिरियों बेस तो भगवान शंकर जो, पर हाणे मन तो जवाबु ॾिए पियो न। जलंधर सम्झी वियो भई हिते मुंहिंजी माया हली कोन सघंदी, मां सुञाणे वरितो आहियां, मूंखे सुञाणे वरितो अथई इन तॾहिं झटि उतां अलोप थी वियो त भई मतां कोई श्राप न ॾेई छॾे। चारे राम। माया जो कोप अहिड़ो। हेॾां गिरजा गौरी पार्वती ध्यानु धारियो भगवान श्री विष्णुअ जो। भगवान विष्णु अची करके हिकदमि प्रकट थियो। बोलो श्री नारायण भगवान। माता पार्वती रोंदे रोंदे समूरो हाल भगवान विष्णुअ खे वर्णन करे ॿुधायो भई हे दैत हीअं आयो हुयो छल करण जे लाइ। भगवान विष्णु हाथ धीरज ॾिनो भई हाणे तूं कोई ख़्यालु न कर। ॾिनो दैत जलंधर रस्तो आ, पंहिंजे मौत संदो सर बस्तो आ। बुधराज मां तोखे ॿुधायां थो, वृंदा जो बल समझायां थो। आए पतविरता जो बल भारी, जंहिं बल ते दैत कई त्यारी। पर हाणे बल सभु थींदो नास, वृंदा जे पतविरता जो ख़ासि। चई ईअं आयो हू झटि शिव वटि, चयो भोले भंडारी अख तूं पटे। ॿुधी वचन विष्णुअ जा सुजाॻ थियो, ॼण माया खे अलविदा कयो। वियो नाच गान सारो गुम थी वियो, नाच गान सारो मतो जंग जो साॻियो मातम थी, मतो मंग जो साॻियो। कई विष्णुअ ॻाल्हि जा गुज़री हुई, कई विष्णुअ ॻाल्हि जा गुज़री। जीअं गिरजा गौरीअ खेसि चई, जीअं ईअं चई जलंधर पुर आयो, ईअं चई जलंधर पुर। श्री विष्णुअ योग अहिड़ो ठाहियो, श्री विष्णुअ जीअं नास जलंधर थे जल्दी, जीअं नास जलंधर। वञ देवन जी क़िस्मत ठहंदी, वञ देवन जी। मिले देवन खे पंहिंजो सुरलोक, मिले देवन खे ऐं मिटी वञे सभु मन जो शोक। सुखी मां बि वञी वैकुंठ थिया, सुखी मां बि वञी वैकुंठ। अहिड़ी माया थो मां सेग कयां, अहिड़ी माया थो मां, अहिड़ी माया थो मां सेग कयां। आयो हथ कुझु की न की, लॼी थियो जलंधर। सूंहं ॾिसी शक्तिअ संदी, जले पियो खेसि अंदर, जले पियो खेसि अंदर। हरे राम। भगवान विष्णु चवणु लॻो त हे पार्वती, हाणे हिन जलंधर दैत पंहिंजे मौत जो पाण रस्तो ॾेखारियो आहे। ॿुध, जा हिन जी स्त्री वृंदा आहे, सा ॾाढी पतविरता स्त्री आहे। उन्हीअ जे बल जे करके ही अहिड़ो शक्तिशाली बणियो आहे। पर हाणे हे जेको छल करे वियो आहे, हाणे असां बि ओड़ो ई रस्तो था अपनायूं। हाणे वृंदा जो इहो बल जेको आहे सो नाश थींदो, और उन जे पतविरता विर्त जे टुटण जे करके हिन जी शक्ति बि घटि थींदी। भगवान ईअं चई करके सिधो जंग जे मैदान में आयो। भगवान भोलानाथ खे सुजाॻ कयो।
महाराज उथो, ही ॾिसो जलंधर कहिड़ी माया रची आहे। चयो रे राम। भगवान विष्णु समूरी ॻाल्हि भगवान शिव जन खे करे ॿुधाई, जा गिरजा गौरीअ सां जलंधर छल कयो हुयो। एतिरे में उहो नाच गानो बि सभु बंदि थी वियो। माया भई कुझु वक़्तु हलंदी आहे, थोड़ी देरि खां पोइ माया जो असर बि बंदि थी वेंदो आहे, सभु नाच गानो बंदि थी वियो। भगवान शंकर सुजाग थी वियो। भगवान विष्णु तो ईअं चई करके वरी साॻो जलंधरपुर में अची करके पहुतो और अहिड़ो योग बणायो जो वीचार कयो त भई हाणे जलंधर जीअं जल्द नाश थिए, देवनि जी क़िस्मत बि खुले, सुर्ग देवनि खे मिले और सभई वञी करके पंहिंजो पंहिंजो राज माणनि। मां बि वञी करके वैकुंठ माणियां, अहिड़ी मां माया रचां, अहिड़ो को खेल कयां। चयो रे राम। अहिड़ा भगवान विष्णु अहिड़ो वीचार करे रहियो आहे। होॾां जलंधर तमामु लजी थी करके मुंहुं भेलो बणाए करके और युद्ध जे मैदान में तो पहुतो आहे, पर अंदर में बाहि पई थी भरे पई। माता शक्तिअ जी अहिड़ी सूंहं ॾिसी करके उन में काम वासना अञा पई थी वासो करे पई। चयो रे राम। थियो कपट करे बल खीण हुयो ऐं मोह बि संदसि भेलारो थियो। अचे कीन मजो पियो मन उन जे, थियो शर्मसार पे दिल पंहिंजे। आयुष्य बि क्रोध में हो भरजी, भेड़ियो सेना समेत हुयो गॾजी। आया दैत बि हमलो करे भारी, जन गॾजी कई हुई सभु तयारी। उते राह जलंधर पहुतो अची, ॿियो जंग करण में पाण मची। वरी शुंभ निशुंभ ऐं घसमल खे चयो काल नेमी अश्वामुख खे। हुयो प्रचंड ऐं बलाहक बलवान, हुयो प्रचंड ऐं बलाहक बल। ॿिया के दैत हुआ परदान, ॿिया के दैत तन सभिनी खे हो जलंधर चो, तन सभिनी खे हो जलंधर। वञी शिव शंकर खे घेरो कयो वञी, बुद्धि दैत सभई साण वठी, बुद्धि दैत सभई साण। आया पंहिंजी सेना करे कठी, आया चयो शिव बि पंहिंजे गणनि खे हो, चयो शिव बि पंहिंजे कारकत गणेश नंदी गण हो, कारकत गणेश नंदी गण। सभु दैत अचन थिया तयारी करे, सभु दैत अचन था। रहो सावधान थी परे परे, रहो सावधान थी। आखिर जंग हुई भारी, थी आखिर जंग हुई भारी। कनवार सभई चौधारी, कनवार सभई, कनवार सभई चौधारी। पूरो 15 अध्याय क्यों पद्म पुराण नरी। हाणे उदासी वृंदा जी कथा ॿुधो रखी प्रीत, बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। हरे राम। कपट मन में जो धारण कयो हुयो, बल खीण थियण लॻो। हींअर मुंहुं बि भेलारो थी पियो, मज़ो ई न पियो अचे। शर्मसार थी करके दिलि में ॾाढो वीचार करणु लॻो। उन शिव भॻवान खे बि क्रोध अची वियो। वरी साॻो ई देवताउनि और दैत में घमासाम युद्ध छिड़जी वई। जलंधर युद्ध जे मैदान में पहुतो, दैतनि खे होशियार कयो। शुंभ निशुंभ घसमल कालनेमी अश्वामुख प्रचंड बलाहक, अहिड़ा अहिड़ा दैत योद्धा उन्हनि खे सॾु करे वरी युद्ध जे मैदान में उन्हनि खे होशियार करणु लॻो। न भॻवान शिव शंकर बि पंहिंजनि गणनि खे होशियार कयो।
कारकत गणेश नंदी गण ॿिया केतिरा ई गण भगवान जा साम्हूं थी करके अची बीठा। होॾां दैत और हेॾां ही गण और देवताऊं सभु हिक ॿिए जे मथां वरी वार करण लॻा, हमलो करण लॻा, वरी जंग छिड़जी वई। साध संगत अहिड़ीअ तरह हिन कथा सां गॾु ई पद्म पुराण जो ही 14 अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 15 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। भगवान श्री विष्णुअ जो वृंदा खां पार्वतीअ जो बदिलो वठी संदसि श्राप स्वीकार करणु ऐं वृंदा खे तुलसीअ जो वरदान ॾेई उन जे चिख्या ते भभूति रमाए करके वेही रहणु, सो कथा जो प्रसंग सुभाणे वर्णन थींदो। अॼु परम पावन आहे, अमावस्या सां गॾु दीपावलीअ जो ॾींहुं, ॾियारी। बोलो श्री रामचंद्र भगवान। अॼोके ॾींहं ते भगवान 14 वरह बनवास जा पूरा करके रावण जो अंत करे पृथ्वी जो बार लाए करके और भगवान श्री राम लक्ष्मण सीता सां गॾु समूरी वानर सेना साण वठी करके और अयोध्या अची करके पहुता आहिनि। सिज लहण खां अॻु में भरत वचन वरितो हुयो भई 14 साल जीअं पूरा थियनि त सिज लहण खां अॻु में भगवान अयोध्या में अची वञे। न तो प्रण कयो हुयो जेकॾहिं सिज लही वियो और भगवान न आयो त मां पंहिंजो पाण खे अग्नीअ जे हवाले कंदुसि। अहिड़े भक्त जी रक्षा करण जे लाइ भगवान समय अनुसार सिज लहण खां अॻु में अयोध्यापुरी में अची करके पहुतो और समूरे अयोध्यापुरी वासियुनि भगवान जो अॼोको ॾींहं ते खूब स्वागत कयो हुयो। कहिड़ी तरह स्वागत कयो जो सभिनी घर घर में ॾिया वठी करके ॿारिया। चारे राम। जंहिं करके अॼोके ॾींहं जो नालो ई पइजी वियो दीपावली। दीप अवली ॾींहंनि जी जंहिं ॾींहं ते भई लाइन कतार लॻी वञे त उन ॾींहं खां वठी करके ॾिसो भई युग गुज़री विया। त्रेता युग, द्वापर युग, हींअर कलयुग हली रहियो आहे जंहिंजा 5000 वरह थी चुका आहिनि। नित्य प्रति अॼोके ॾींहं ते अमावस्या सां गॾु ही दीपावलीअ जो पर्व सभई लोक मल्हाइनि था पिया भई भगवान जे अचण जे ख़ुशीअ में। ॾिया ॿारणु, फटाका ॿारणु, उन खां अॻु में घर जी साफ़ सफ़ाई करणु, मिठाइयूं खाइणु, हटड़ियूं ठाहिणु, केॾियूं ख़ुशियूं थियूं अची वञनि पियूं सभिनी जे मन में अॼोके हिन परम पावन ॾींहं जे उपलक्ष्य में जो भई भगवान घर आयो मोटी करके 14 साल बनवास भोगे करके। इन ख़ुशीअ में सभई असीं भी ॾिया ॿारे करके और समय अनुसार भगवान जे स्वागत में गीत गायूं, भगवान जा गुण गायूं त जीअं परमात्मा जी आशीर्वाद असांजे मथां सदाई बणी रहे। बोलो सियावर राम। जंहिंजे लाइ महापुरुषनि ॿुधायो भई ही ॾियारीअ जो महत्व कहिड़ो आहे। ॾियारीअ ॾींहुं कहिड़ा फटाका ॿारजनि, कीअं सफ़ाई कजे, कीअं भगवान जो स्वागत कजे। सो हिन शब्द जे द्वारा ॿुधायो वियो आहे त ॾियारीअ में 10 गुण चया विया आहिनि। चारे राम। कहिड़ा उहे 10 गुण आहिनि भई कहिड़ा फटाका ॿारजनि, कहिड़ा ॾिया ॿारजनि। सो इन्हनि 10 गुणनि सां गॾु इन ॾियारीअ जी महिमा सभई मिली करके ईअं चवायूं और प्रेम सां प्रसाद बि वठो। बोलो सियावर राम। ॾियारीअ में गुण 10 थी भाई, ॾियारी आई वरी वाधाई। ॾियारीअ में गुण 10 थी भाई, ॾियारी आई। ॾियारीअ में गुण 10 थी भाई, ॾियारी आई वरी वाधाई। मिठाई पई अथई। ॾियारी आई वरी वाधाई। हिकु कर मन जी साफ़ सफ़ाई, हिकु कर मन जी ॿियो रख बंदी करम जी भाई, ॿियो रख बंदी करम जी। टियों ॾियो तूं जस जो ॿार, टियों ॾियो तूं जस जो
चौथों खा वचनन जी मिठाई, चौथों खा वचनन जी मिठाई। ॾियारीअ में गुण थी भाई, ॾियारी आई वरी वाधाई। ॾियारीअ में गुण थी भाई, ॾियारी आई, ॾियारी आई वरी वाधाई। पंजो फटाका छोड़ भरम जा, दूर थियन सब संसा करम जा, दूर थियन सब संसा। शाह पूज जे घर लक्ष्मीअ खे, शाह पूज जे घर लक्ष्मीअ। सतों हटड़ी ठाहे ने हठाई, सतों हटड़ी ठाहे ने हठाई। ॾियारीअ में गुण थी भाई, ॾियारी आई वरी वाधाई। ॾियारी आई वरी वाधाई। अठों बेलाड़ा पुञन जा ॿार, अठों बेलाड़ा पुञन जा। नाओ पंहिंजे घर में घार, नाओ पंहिंजे। ॾाहो वॻा पाए प्रेम प्यार जा, ॾाहो वॻा पाए प्रेम। रख तूं उदासी मन में सचाई, रख तूं उदासी मन में सचाई। ॾियारीअ में गुण थी भाई, ॾियारी आई वरी वाधाई। ॾियारीअ में गुण, ॾियारी आई वरी वाधाई। सारी साध संगत खे अॼो के न शुभ अवसर जूं ॾियारीअ जूं लख लख वाधायूं हुजनि। बोल गुरु नानक। ओम शांताकारं जगक्षेरं पद्मनाभं श्रीशं विश्वाधारं गणसुदृशं वेदवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवर्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि। बोलो राजा राम, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।